हिकिड़ो दफ़ो हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह ख्वाब ॾिठो। छा इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह छा ॾिठो बाबा? ख्वाब ॾिठो। छो त हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जी तबीयत पसंदि इहा हुई त मां जेकॾहिं मरां त मदीनतुल मुनव्वर जे अंदरि मरां, मुंहिंजो जेकॾहिं मौत अचे त मदीनतुल मुनव्वर जे अंदरि मौत अचे, ॿिए कंहिं शहर जे अंदरि न अचे। हाणे ज़ाहिर आहे मदीनो ऐं मको इन में 4 खां 4.5 500 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, पर हीअ बुज़ुर्ग उते हज करण जे लाइ बि न वेंदो हो। उहो हज जेको फ़र्ज़ु हुयो त उहो कयईं, पर जेकॾहिं हर साल वञे हा बि वञी सघे पियो, सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे त मतां सफ़र जे अंदरि मूंखे मौत अची वञे, ॿिए कंहिं शहर में मुंहिंजो मौत न अची वञे। मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे, ॾींहुं राति इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह इहा दुआ घुरंदो त मुंहिंजा रब मूंखे मदीनतुल मुनव्वर जे अंदरि मौत नसीब फ़रमाए। हिकु दफ़ा इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फ़रमाईंदा, मां सुतो पियो आहियां, ख्वाब में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो आहे। कंहिंखे ॾिठो आहे बाबा ख्वाब में? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख्वाब में ॾिठो आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, मां अलाह जे रसूल खां पुछा कयुमि, ए अलाह जा रसूल, अवां मूंखे ॿुधायो त मुंहिंजी हयाती केतिरी आहे? छाजे करे त मां हज ते बि नथो वञा, इन भव जे करे त मथां मुंहिंजो रस्ते जे अंदरि मौत अची वञे, मां मरणु चाहियां थो त मदीने जे अंदरि मरणु चाहियां थो। पैगम्बर दोजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं आङुरियूं मुबारक खणी करे ईअं फरमायो, 5 आङुरियुनि जो इशारो हिनखे ॿुधायो। हाणे इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जॾहिं उथियो, सुबुह जी निमाज़ पढ़ी करे इन सोच में हो त अलाह जे रसूल जेको 5 आङुरियुनि जो इशारो कयो आहे, छा इन मां 5 साल मुराद आहिनि, छा इन मां 5 महीना मुराद आहिनि, छा इन मां 5 हफ़्ता मुराद आहिनि, छा इन मां 5 ॾिहाड़ा मुराद आहिनि? इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में कंहिं क़िस्म जी न पई अचे। तॾहिं पंहिंजो हिकिड़ो जेको ख़ासि मुरीद हुयुसि उनखे घुराई, चई अवां वञो अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह खे, उनखे हीउ सॼो ख्वाबु ॿुधायो, उनखे चओ त हिन जो ताबीर करे ॾे। पर तोखां जेकॾहिं अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह पुछा करे त ख्वाबु ॾिसण वारो उहो शहज़ादो केरु आहे, मुंहिंजो नालो न ॿुधाइजांइ, मुंहिंजो नालो राज़ में रखिजांइ। चए साईं ठीकु आहे। हीउ वियो अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह ॾे। अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह खे चई त हीअं हिकिड़ो बुज़ुर्ग आहे जंहिं हिकिड़ो ख्वाबु ॾिठो आहे, अल्लाह जो रसूल ख्वाब में आयो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 आङुरियुनि जो इशारो कयो आहे। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इन 5 आङुरियुनि मां मुराद 5 साल आहिनि, 5 महीना आहिनि, 5 हफ़्ता आहिनि, या 5 ॾिहाड़ा आहिनि? अवां महिरबानी करे इन ख्वाब जी ताबीर ॿुधायो त छा आहे। अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह उनखे चयो त सभ खां पहिरीं ख्वाब जे ॾिसण वारे जो नालो ॿुधाए त पोइ तोखे ख्वाब जी ताबीर ॿुधाईंदुमि। चए साईं हुन मनव कई आहे, चई जेसीं ताईं न ॿुधाईंदे तेसीं ख्वाब जी ताबीर बि मां तोखे न ॿुधाईंदुमि। हू हमरा मोटी आयो, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह खे अची करे चई त साईं अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह चवंदा त जेसीं ताईं ख्वाब ॾिसण वारे जो नालो न ॿुधाईंदो तेसीं ताईं ताबीर बि न ॿुधाईंदुमि। चई अदा वञी करे ॿुधाए, पर हुनखे चओ त महिरबानी करे जल्दी मूंखे ख्वाब जी ताबीर ॿुधाए। जॾहिं वियो हुन ॿुधाए त इहो ख्वाबु ॾिसण वारो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह आहे। तॾहिं हुनखे जवाबु ॾींदे अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमायो त जॾहिं तो ख्वाबु बयानु कयो, मां उन ई वक़्तु सम्झी वियुमि त मदीने जे अंदरि ख्वाबु ॾिसण वारो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह खां अलावा ॿियो कोई बि न आहे, छो त हीउ इल्म जो मसइलो आहे, इल्म वारो माण्हू सम्झी सघे थो। चई त बहरहाल इन ख्वाब जी ताबीर ॿुधायो त इन ख्वाब जी ताबीर छा आहे। अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह चयो इन ख्वाब जी ताबीर अल्लाह जे क़ुर जी हिकु आयत आहे, उन जी तरफ़ इशारो कयो वियो आहे। चई साईं कहिड़ी आयत आहे? चई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, इमाम मालिक खे चयो 5 शयुनि जो इल्मु अल्लाह जी ज़ात खां अलावा ॿिए कंहिं वटि न आहे। साईं उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि? चई क़ुर जी आयत में लिखियलु आहे इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ, क़यामत कॾहिं वाक़िअ थींदी इन जो इल्मु फ़क़ति अल्लाह जी ज़ाते गिरामी वटि आहे, बाक़ी कंहिं बि माण्हू खे ख़बर न आहे। हा निशानियूं आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं आहिनि, अहादीस तय्यब जे अंदरि बयानु थियल आहिनि, बाक़ी कहिड़ी सदी जे अंदरि वाक़िअ थींदी, कहिड़े टाइम ते वाक़िअ थींदी, इन जो इल्मु फ़क़ति अल्लाह जी ज़ात खां अलावा ॿिए कंहिं वटि कंहिं बि क़िस्म जो न आहे। चई साईं ॿी शइ कहिड़ी आहे? चई वयु नज़िलुल गईस, बारिश कहिड़े कहिड़े
कहिड़े इलाइक़े जे अंदरि नाज़िल थींदी आहे। कॾहिं तव्हां ॾिसो त शहदादकोट जे अंदरि बारिश आहे, कॾहिं तव्हां ॾिसो था त बलोचिस्तान जे अंदरि आहे, कॾहिं कहिड़े सूबे जे अंदरि आहे, कॾहिं कहिड़े मुल्क जे अंदरि आहे, पर इन जी ख़बर कंहिं बि क़िस्म जी कंहिंखे न पवंदी आहे। अॼुकल्ह दोस्त चवनि था त साईं साइंस वॾी तरक़ी कई आहे, उन मां ख़बर पए थी तुंहिंजी साइंस अंधे वारी लठ आहे, कॾहिं सही ॿुधाईंदी आहे कॾहिं ग़लति ॿुधाईंदी आहे। इन जो हक़ीक़ी इल्मु फ़क़ति अल्लाह जी ज़ात वारा आहे। वयो नज़िलुल गैस, बारिश ज़मीन जी कहिड़ी जाइ ते वसंदी आहे, इन जो इल्मु बि कंहिं वटि आहे, फ़क़ति अल्लाह जी ज़ात वटि आहे। वयालमु मा फिल अरहाम, टियों ॿुधाई त माउ जे पेट जे अंदरि, माउ जे पेट जे अंदरि छोकिरो आहे या छोकिरी आहे, छा आहे, हिकिड़ो ॿार आहे या ॿ ॿार आहिनि, इन जो इल्मु बि फ़क़ति अल्लाह जी ज़ात वटि आहे। अॼोका माण्हू चवंदा साईं साइंस तरक़ी कई आहे, ख़बर पइजी थी वञे पई त छोकिरो आहे या छोकिरी आहे। इन तोवारी साइंस काफ़ी दफ़ा कूड़ आया आहिनि। कंहिंजे पेट में ॿारु हूंदो आहे उनखे ॿुधाईंदा आहिनि त छोकिरी आहे, कंहिंजे पेट जे अंदरि छोकिरी हूंदी आहे उनखे ॿुधाईंदा आहिनि त छोकिरो आहे। इहा काफ़ी उन्हनि जी अंधे वारी लठ कॾहिं सही लॻंदी आहे कॾहिं ग़लति। इन जो बि हक़ीक़ी इल्मु कंहिं वटि आहे, क़ुर थो फरमाए अल्लाह जी ज़ात वटि आहे। साईं चौथीं शइ कहिड़ी आहे, फरमाई वमा तदरी नफ़्स मादा तक्सिबु गदा, सुभाणे ते छा थींदो, कहिड़ो मामिलो थींदो, इन जी ख़बर ऐं इल्मु बि कंहिं वटि आहे, अल्लाह वटि आहे। अल्लाह खां अलावा दुनिया जे कंहिं माण्हू खे कंहिं क़िस्म जी का बि ख़बर न आहे त सुभाणे छा थियणो आहे। वमा तदरी नफ़्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत, असल इहो सुवालु इमाम मालिक जो हुयो त ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॿुधायो मुंहिंजो मौत ज़मीन जी कहिड़ी जाइ जे मथां ईंदो। अल्लाह जे रसूल फरमायो, क़ुर थो फरमाए वमा तदरी नफ़्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत, कंहिं माण्हू जो कहिड़ी जाइ ते मौत थियणो आहे, इन जो इल्मु बि फ़क़ति कंहिं वटि आहे, अल्लाह जी ज़ात वटि आहे। इन्नल्लाह अलीमुन ख़बीर, बेशक अल्लाह जी ज़ात अलीम इल्मु रखंदड़, ख़बीर ख़बर रखंदड़ आहे। इहे सभु मामलात ऐं मसाइल अल्लाह जी ज़ात गिरामी वटि आहिनि, उनखे मालूमात आहे त इन मामले ऐं मसइले जो छा थींदो। तॾहिं इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह चयो त पोइ अल्लाह जे हुकुम जी तरफ़ असां बि पंहिंजो कंधु झुकायूं था, जीअं रब जी मर्ज़ी आहे असां उनखे क़ाबिल क़बूल कंदा। ॻाल्हि सम्झ में आई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में नेक साले माण्हू, हर माण्हू जो ख़्वाबु सचो न थींदो, जेको राति जो कूड़ हणी ऐं डज़ हणी करे सुम्हे, सुबुह जो उथी करे ख़यालात अचनि त मूंखे फ़लाणो ख़्वाबु आहे। अहिड़नि माण्हुनि जा ख़्वाब न, नेक माण्हू, तक़वा वारा माण्हू, परहेज़गार माण्हू। पर इन जे लाइ बि उलमाए मुहद्दिसीन इहो लिखियो आहे त इहो वक़्तु तॾहिं थींदो जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम छा थींदो, हज़रत ईसा जे नुज़ूल जे टाइम जे अंदरि इहो मामलो ऐं मसइलो थींदो। त बहरहाल पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा निशानी ॿुधाई।